नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। अॼोके प्रोग्राम जे सेगमेंट में असां हिकु दफ़ो ॿीहर क्लासिक जेके बुक्स आहिनि उन जो रिव्यू पेश कंदासूं ऐं फ़लस्तीन जी जेका नेशनल मूवमेंट आहे उन हवाले सां हिकु तमामु वॾो नालो एडवर्ड सैड जो अचे थो पियो ऐं जंहिं फ़लस्तीन जी जेका नेशनल मूवमेंट आहे उन में उन जो अहम किरदारु जेको आहे उहो जुड़े थो पियो। एडवर्ड सैड जो किताब जेको आहे ओरिएंटलिज़म जेको आहे उहो हिकिड़ो क्लासिक बुक जी हैसियत रखे थो पियो ऐं उन में बहस कयो वियो आहे त वेस्ट जा जेके मुल्क आहिनि ईस्ट जे मुल्कनि में उनखे कीअं कॉलोनाइज़ कनि था, उन्हनि खे कीअं ग़ुलाम रखनि था पिया, कीअं उन्हनि जूं पंहिंजूं पॉलिसियूं जेके आहिनि उन्हनि ते मड़ियूं वञनि थियूं ऐं उन सॼे किताब जे अंदरि ख़ासि तौर ते जेको वेस्ट जो इन्फ्लुएंस आहे ईस्ट जे मथां ऐं उनखे कॉलोनाइज़ करण में उन ते सॼो बहस थियल आहे, जो कि प्रोग्राम में पाण एडवर्ड सैड जे हिन क्लासिक बुक ओरिएंटलिज़म जो जेको आहे रिव्यू पेश कंदासूं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब हिन खां पहिरें बि मुख़्तलिफ़ जेके असांजा तारीख़ जा प्रोग्राम आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके बुक्स आहिनि उन क्लासिक बुक्स उन जो रिव्यू पेश कंदा रहिया आहिनि। डॉक्टर साहब अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। अॼोको प्रोग्राम में जेको अॼोके सेगमेंट में पाण एडवर्ड सैड जे जेको किताबु आहे ओरिएंटलिज़म उनखे जेको आहे उहो चूज़ कयो आहे रिव्यू जे लाइ। अव्हां इन किताब खे किथां शुरू कंदव, केतिरा हिन जा चैप्टर आहिनि ऐं थोरो असांखे एडवर्ड सैड जेको आहे उनजे प्रोफाइल जे बारे में बि ॿुधाईंदा। महिरबानी सुमरा साहब। हाणे आउं सभ खां पहिरीं त एडवर्ड सईद जे बारे में आउं तव्हांजे साम्हूं ॿुधाईंदुसि, छा जो इहो बि ज़रूरी आहे ऐं पोइ किताब ते पाण रिव्यू ते ईंदासीं। एडवर्ड सईद जेको आहे हिनखे एडवर्ड WADIE सईद, हिनखे एडवर्ड सईद सां ई मञो पर नालो इहो आहे। इहो नवंबर 1935 में पैदा थियो ऐं 24 सितंबर 2003 में इंतकाल करे वियो। ही फ़लस्तीनी हो, यरूशलम में पैदा थियो, जेरूशलम में, ऐं पोइ ही जेको आहे सो जॾहिं 48 में इसराइली स्टेट जेका आहे सा यूनाइटेड नेशन वारनि ॾाढी मुड़ुस कई हुई ऐं पोइ ही बेसिकली क्रिश्चन हो, क्रिश्चन फ़लस्तीनी हो, क्रिश्चन अरब हो। त माण्हुनि खे इहो ख़बर हुजणु खपे त फ़लस्तीन में जेके अरब्स आहिनि उहो क्रिश्चन्स बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि ऐं जूस बि आहिनि। उहे जूस जेके फ़लस्तीन सां गॾु बि आहिनि, इहे माण्हुनि खे घटि ख़बर आहे। त बहरहाल हाणे ही जेको आहे सो पोइ 48 में ही मच्छी मानी वारा माण्हू हुआ, ख़ुशि माण्हू हुआ। पोइ ही मजबूरन जेको आहे सो हिननि खे इजिप्ट वञिणो पियो। लॻ पलाण में हिननि खे जेको आहे सो जेके जेका ज्यूइश स्टेट थी उन्हनि ते दाबो कयो। हिन जी फैमिली सभु उते विया हलिया किथे पंहिंजो इजिप्ट में सेटल थिया। इजिप्ट में ही पढ़ाई कई, 15 साल जो हो, त उते हिनखे उते स्कूल मां कढियो वियो ऐं पोइ ही अमेरिका वियो हलियो। हिन जो पीउ जी जेका नेशनलिटी फर्स्ट वर्ल्ड वॉर में या सेकेंड वर्ल्ड वॉर में ब्रिटिश ऐं अमेरिकन सां गॾु रहिया हुआ, त हिनखे नेशनलिटी हुई अमेरिका जी, हिन जे पीउ जी। पोइ हीअ अमेरिका में वियो, उते ही सॼी उमिरि पोइ अमेरिका में रहियो ऐं इन करे हिनखे फ़लस्तीनी अमेरिकन बि चवनि था, छा जो सॼी उमिरि। ऐं क्रिटिक हो, कोलंबिया यूनिवर्सिटी में हिन पढ़ियो आहे, हार्वर्ड में पढ़ियो आहे ऐं ही जेको पब्लिक इंटेलेक्चुअल ऑफ द वर्ल्ड करे बि लिखियो वेंदो आहे। ऐं पंहिंजो हिनखे लेनिन अवॉर्ड बि मिलियो, कोलंबिया यूनिवर्सिटी वारनि बि अवॉर्ड ॾिनो, अमेरिकन्स बि अवॉर्ड हिनखे ॾेई चुका आहिनि मुख़्तलिफ़, चाहे अमेरिकन सिटीज़न हो। अच्छा, ही जेको आहे सो फ़लस्तीन नेशनल काउंसिल जेका PLO वारनि ठाही हुई उनजो मेंबर हो ऐं 1977 खां 1991 ताईं। ऐं जेको ही ओस्लो जेको अकॉर्ड थियो हो 1993 में यासर अराफ़ात ऐं जेको आहे सो अमेरिकन्स ऐं हू जेके हुआ बारक हो, एडवर्ड बारक प्राइम मिनिस्टर, इन्हनि सही कई हुई। हिन मुखालिफ़त कई, हिन चयो त इन में असांखे का शइ कान थी मिले
ऐं टू स्टेट खे उहो मञंदो कि टू स्टेट सोल्यूशन थियणु खपे, पर इन में राइट ऑफ रेफ्यूजीज़ जेके 67 या 48 खां पोइ जेके विया हलिया हुआ उन्हनि खे उन्हनि डिनाए कयो, त उहो इन चीज़ लाइ तयारु कोन हो। पोइ इन इख़्तिलाफ़ात थिया ऐं 91 में अरफ़ात सां इख़्तिलाफ़ कयो ऐं पोइ ही जेको आहे सो 93 में छॾे वियो हलियो। ऑस्लो अवॉर्ड जेको थियो उन सां डिसएग्री कयो। ही इंटेलेक्चुअल हो ऐं क्रिश्चियन हो। क्रिश्चियन ऑर्गेनाइजेशंस फ़लस्तीन में डॉक्टर जॉर्ज हबाश भी क्रिश्चियन हो, पॉपुलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ फ़लस्तीन, या ही जेको आहे डेमोक्रेटिक फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ फ़लस्तीन, ही क्रिश्चियंस ऑर्गेनाइजेशंस हुयूं। ऐं अल फतह उन मुस्लमान वधीक हुआ, सेक्युलर हुआ सभु। ऐं PLO जे झंडे तले हिननि वॾी स्ट्रगल कई हुई 62 खां वठी करे ऑनवर्ड, माना PLO ठहियो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो ही हिन जी किताबनि ते बि पाबंदी जेके सो हणी छॾियो। जॾहिं ऑस्लो अकॉर्ड थियो त जेको फ़लस्तीन खे जो टेरिटरी वेस्ट बैंक ऐं गाज़ा में हिननि पाबंदी हणी छॾी, बिकॉज़ अरफ़ात सां कोन ठहियो। अॻिते हली करे अरफ़ात सां ई ठही वियो ऐं पोइ जेको आहे सो हिन जी किताबनि ते पाबंदियूं बि ख़तमु थी वियूं। हिन जी मशहूरु किताब ओरिएंटलिज़म आहे, जंहिं ते पाण डिस्कस कंदासीं। द क्वेश्चन ऑफ फ़लस्तीन आहे, कवरिंग इस्लाम आहे, आफ्टर द लास्ट स्काई आहे, कल्चर एंड इंपीरियलिज़म आहे, रिप्रेज़ेंटेशन ऑफ इंटेलेक्चुअल आहे, आउट ऑफ प्लेस, ऐं मोमोज़ आहिनि जेके हुन पंहिंजी बायोग्राफी लिखी आहे, रिफ्लेक्शन ऑन एक्ज़ाइल एंड अदर एसेस, कल्चर एंड रेजिस्टेंस। ये कुछ आहिनि, बाक़ी इलाही उन जो कमु आहे एडवर्ड सईद जो। ही लिक्योमा में हिनखे 91-92 में डायग्नोस ठही हुई ऐं पोइ 2003 में हिन जो इंतकाल थियो। ही जेको आहे सो पंहिंजो उन वक़्त जा जेके इंटेलेक्चुअल्स हुआ वेस्ट जा, रिचर्ड बर्टन या तारिक अली या इकबाल अहमद, ये सभु दोस्त हुआ ऐं हार्वर्ड में पढ़िया हुआ, प्रिंसटन यूनिवर्सिटी में ही बि पढ़ियो, हू बि पढ़िया हुआ। सो उन जे बारे में मूं तव्हांजे साम्हूं इहे शयूं रखियूं आहिनि। ऐं ही सॼी दुनिया में हिन खे वॾी अहमियत आहे। हाणे किताब पाण इहो एडवर्ड सईद जो आहे ओरिएंटलिज़म जेको छा आहे, इन में राउंड अबाउट ही 398 400 पेज जो किताब है लगभग, ऐं हिन में 3 चैप्टर आहिनि ऐं आख़िरी चैप्टर आफ्टरवर्ड हिन 2003 में लिखियो, गुज़ारे वञण खां पहिरीं। ऐं हाणे हिन जो जेको आहे सो ओरिएंटलिज़म जी माना इहा आहे त सिज जितां उभरे, माना ईस्ट में। मसइलो इहो आहे त ओरिएंटल जेके राइटर्स हुआ उहे कॉलोनियलिज़म में भी जॾहिं कॉलोनीज़ हुयूं तॾहिं बि माण्हू लिखंदा हुआ, पर ही जेको ओरिएंटलिज़म आहे ही मॉडर्न वर्ल्ड में, मॉडर्न ज़माने में जॾहिं कॉलोनीज़ आज़ादु थियूं ऐं पोस्ट कॉलोनियल थ्योरी आहे जेका ओरिएंटलिज़म इहो ॿुधाए थो त जेके बि जेके वेस्टर्नर्स हुआ उहे जेके मिसाल जे तौर ते मिडल ईस्ट वारनि खे, इंडिया वारनि खे, फार ईस्ट वारनि खे या अफ्रीका वारनि खे उहो या चाइनीज़ खे हू जेके ओरिएंटल सम्झंदा हुआ, उहो सम्झंदा हुआ त असीं सुपीरियर आहियूं ऐं ही जेके आहिनि जेके ओरिएंटल आहिनि इहे पोइते आहिनि, इहे लेज़ी आहिनि, इहे जेको आहे सो पंहिंजो टाइम वेस्ट था कनि, हे सुपीरियर कोन्हनि, असीं सुपीरियर आहियूं। ऐं ही जेके सो मिस्टिक वर्ल्ड में था रहनि, हिननि जा जेके रिलीजन बि इंफीरियर आहिनि, असांजा रिलीजन सुपीरियर आहिनि, हो चवंदा हुआ। ऐं जेको आहे सो हिननि खे जेको आहे सो इहो वाइट मैन बर्डन आहे, माना असां अछे माण्हुनि जी जेका आहे सा ज़िमेदारी आहे त असां हिन खे सिविलाइज़्ड कयूं ऐं जेको असांखे हुकूमत कयूं, छाहे जो ही हुकूमत जे क़ाबिल बि कोन्हनि, हिन खे कपिड़ा विझण नथा अचनि। इहे सभु चीज़ूं हिननि जी जेका आहे ओरिएंटलिज़म जो बेसिक थीम हो। हाणे ओरिएंटलिज़म में आउं थोरो इहो ॿुधाईंदुसि जेको किताब में लिखियलु आहे त इलाही तरह जा जेके राइटर्स हुआ 1850 खां वठी 1815 खां वठी करे 1920 ताईं तव्हां इहे राइटिंग्स
उन्हनि माण्हुनि जे लिखनि इंदियूं जेके मुख़्तलिफ़ तरह जा माण्हू हुआ। मसलन के तो ओरिएंटल अहिड़ा हुआ जेके वाक़ई में हिननि जो इहो ख़्यालु आहे वेस्टर्नर्स जो ओरिएंटलिस्ट जे बारे में त ही असां वेंदासीं हिननि जी ट्रांसलेशन्स जेको आहे सो इन जी किताबुनि जा कंदासीं ऐं उहो असांखे सॼी ख़बर पइजी वेंदी ईस्ट जे बारे में या ओरिएंटल वर्ल्ड जे बारे में। हिन किताब में वधि में वधि अरब ते लिखियो आहे, मिडल ईस्ट ते लिखियो आहे ऐं इस्लाम ते लिखियो आहे त भई उन्हनि जो माना हुन ओरिएंटल्स कीअं खयो आहे। हिते इंडिया जे बारे में इलाही घटि लिखियो आहे या ज़िक्र कई आहे इनडायरेक्टली, पर वधि में वधि हुन मिडल ईस्ट ऐं इस्लाम ते लिखियो आहे त जेको आहे सो वेस्ट वारा जेको आहे सो हुनखे जेका पिक्चर प्रेज़ेंट था कनि उन सां जेको आहे सो इहो तासुर ॾिए थो त इहे जेके टेररिस्ट आहिनि, इहे अनकल्चर्ड आहिनि, इहे जीनियस कोन्हनि, इहे लेज़ी आहिनि, इहे वुमनाइज़ेशन्स में वधीक आहिनि, इहे ख़ूबसूरती में वधीक टाइम थो पंहिंजो वेस्ट कनि ऐं हीउ जेको आहे सो मतिलबु आहे त अहिड़े तरह सां हुन इंफीरियर करे ॾेखारियो आहे। हाणे हिन में ॿ टर्म्स बार बार इस्तेमालु थियल आहिनि। हिकिड़ी आहे ओरिएंटलिज़म जेका ओरिएंट माना ईस्ट ऐं ऑक्सीडेंट माना वेस्ट जो इल्मु। वेस्ट जे बारे में जेको आहे सो हुनखे चवंदा आहिनि ऑक्सीडेंट, पर उनजो इलाही घटि ज़िक्र आहे। हाणे ओरिएंटलिज़म जे बारे में इहो चए थो त 3 चैप्टर्स आहिनि हिन में। हिकिड़ो चैप्टर जेको मूं तव्हांजे साम्हूं रखियो आहे स्कोप ऑफ ओरिएंटलिज़म, ॿियो चैप्टर आहे ओरिएंटलिज़म स्ट्रक्चर एंड रीस्ट्रक्चर्स, थर्ड आहे ओरिएंटलिज़म नाउ ऐं आख़िर में जॾहिं हिन आफ्टरवर्ड लिखियो आहे जॾहिं गुज़ारे पियो वियो। त हाणे आउं जनरल ओरिएंटलिज़म जे बारे में मूं तव्हांजे साम्हूं ॿुधायो आहे त हाणे ओरिएंटलिस्ट जेके आहिनि मिसाल जे तौर ते कीअं ते हुआ अहिड़ा माण्हू जेके वाक़ई में नॉलेज गेन करणु पिया चाहिनि, एडवेंचरर्स हुआ, ट्रेवलर्स हुआ ऐं उन्हनि में इहा चीज़ घटि हुई। ऐं के जेके हुआ उहे इम्पीरियल प्लान जे तहत जेके ट्रांसलेशन पे कयूं ऐं उहे शयूं जेके माना इंडिया जे बारे में हुननि जो इहो कॉन्सेप्ट हो त ही जेको सो नांग ऐं मुरलियूं वॼाए करे ऐं जेको आहे सो अहिड़ा या जेको आहे सो मिस्टिक या मैजिक्स ते बिलीव करणु ऐं जेको आहे सो मतिलबु अहिड़े नमूने हुननि जो जेको हिननि लिखियो ओरिएंटलिज़म जे बारे में। त हाणे हीअ सभु पोस्ट कॉलोनियल जेका हीअ जेको एडवर्ड सही लिखियो आहे त हीअ जेको आहे सो असांखे ही घटि करे ॾेखारीनि था ऐं जेको आहे सो ग़लति बयानी सां कमु था वठनि ऐं इहो चीज़ ईअं कान्हे। ईस्ट खे जेको आहे सो हिननि ऐं मतिलबु ईस्ट जा जेके रिलीजन आहिनि जीअं मसलन इस्लाम आहे या जेको आहे सो हिंदुइज़म आहे या कन्फ्यूशियस जी स्टडी आहे या जेके सो अफ्रीकन चीज़ूं आहिनि, इहे सभु इंफीरियर आहिनि ऐं असां जेको क्रिश्चनिटी आहे उहो सुपीरियर आहे। मसलन हिन जो चवणु इहो आहे त जेको क्रिश्चनिटी हिननि पंहिंजो नालो रखियो ऐं मोहम्मदन्स माना हू त इस्लाम चवंदा आहिनि न, इस्लाम या मुस्लमान चवंदा आहिनि, त हू जेको आहे सो हुननि मोहम्मदन्स जेको आहे सो ओरिएंटलिस्ट मुस्लमाननि खे करे छॾियो। त ही मतिलबु हिन जो जेको तहक़ीक़ इहा थी ॿुधाए जे ही हिन जो चवणु आहे त हिननि जेको आहे सो मिडल ईस्ट अरब्स ऐं इस्लाम खे टेररिस्ट करे ॾेखारियो ऐं जेको अनआर्ग्यूमेंटल ऐं बैकवर्ड ऐं जेको सो रेशनलिटी जंहिंमें कोन्हे अहिड़े नमूने वेस्ट वारनि ओरिएंटल जेके सो करे ॾेखारियो त बाबा ही ईस्ट वारा ई तरफ़ पहुते आहिनि। त हाणे हुन इहो चयो त हुननि इहो चयो त बाबा जीअं त ही पोइते आहिनि ऐं ॼट आहिनि ऐं जेको आहे सो पढ़ियल लिखियल कोन्हनि, लॉजिकल कोन्हनि, इन्हनि ते असांजो फ़र्ज़ु आहे, वाइट मैन बर्डन इहो आहे त हू वञी करे हुकुमरानी कनि ऐं जेको आहे सो हिननि खे ट्रेन कनि, छो जो हिननि खे त का ख़बर कान्हे। हाणे मिसाल जे तौर ते के त ओरिएंटलिस्ट हुआ अहिड़ा, मिसाल जे तौर ते रिचर्ड बर्टन हो। रिचर्ड बर्टन जेको आहे सो इंग्लिश राइटर हो। छा जो ओरिएंटलिज़म जी जेके राइटिंग्स तव्हांखे वधि में वधि जेके सो मिलंदियूं फ्रेंच में मिलंदियूं या इंग्लिश में मिलंदियूं, माना छा जो ॿई इंपीरियल पावर हुआ। हालांकि हिन किताब में हू जेको आहे सो ओरिएंटलिस्ट चवनि था त जर्मनी ऐं रूस बि जेको आहे सो ओरिएंटलिज़म में अचनि था, माना उहे बि पोइते आहिनि, पर वधीक हिन हिते कोन लिखियो आहे।
हिन किताब में एडवर्ड सईद। त हाणे मिसाल रिचर्ड बर्टन आहे। रिचर्ड बर्टन डॉक्टर साहब जी तव्हां चयो त रूस ऐं कुझु ॿियनि मुल्कनि जा नाला वरिता विया त उहे बि ओरिएंटलिज़म में अचनि था पिया, त वेस्ट जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ मुल्क हुया, छा सॼो जेको वेस्ट हुयो उनखे हू सुपीरियर सम्झनि पिया या उते बि को कॉलोनाइज़ सिस्टम हुयो? जीअं असां अमेरिका जे अंदरि ॾिसूं था मुख़्तलिफ़ बरतानिया जूं कॉलोनियूं हुयूं, पोइ उहे आज़ादु थिया, त जनरल वेस्ट सॼे खे हू सम्झनि पिया सुपीरियर आहे या ओरिएंटलिज़म जे हवाले सां वेस्ट जे अंदरि बि कुझु मुल्क हुया? हिन किताब में हुन इहो लिखियो आहे त रूस ऐं जर्मनी बि ओरिएंटल में अचनि था। वधीक हिन एलेबोरेट कोन कयो आहे, पर जेको आहे सो अमेरिका जे बारे में आख़िर में ॿुधाईंदुसि जेको हिन किताब में लिखियलु आहे। फ़िलहालु हिन खे पाण छॾियूं था। ऐं जेको आहे सो हिननि जेको आहे छा आहे जो वधि में वधि जेको सिको हो उन दौर में 18 ऐं 19 ऐं 17 सेंचुरी में 18, 19 ऐं 20 सेंचुरी जे अवाइल में या उन में त तव्हांखे ख़बर आहे त फ्रांस ऐं जेको आहे सो इंग्लिश वधि में वधि हुक्मरान हुआ। ओरिएंटलिज़म बि उन्हनि इहा ई लिखी, पर मसइलो इहो आहे त एडवर्ड सईद सॼो कंसंट्रेट मिडल ईस्ट, अरब या जेको आहे सो इस्लाम ते कयो आहे। हुन जेको आहे सो इंडिया ते घटि लिखियो आहे, हुन जेको आहे सो पंहिंजो अफ्रीका ते घटि लिखियो आहे। ऐं अफ्रीका में हुन जेको इजिप्ट जो ज़रूरु ज़िक्र कयो आहे, जेको नॉर्थ अफ्रीका जो मुल्क आहे, पर जेको आहे सो जनरली सॼो अफ्रीका जो ज़िक्र हुन कोन कयो आहे। बाक़ी इहो आहे त हुन इहो चयो त वाइट मैन बर्डन इहो आहे, ॼाण एनिमल शिमिल हुई, उहा बि ओरिएंटलिस्ट हुई। हुन जेको आहे सो सिंध जे लाइ या जेको आहे सो इंडियन सब कॉन्टिनेंट में जेके मिस्टिक्स थी गुज़रिया आहिनि, निज़ामुद्दीन औलिया आहे, लतीफ़ साईं आहे, सचल आहे, या जेको आहे सो हाफ़िज़ शिराज़ रोमी ते जेको कुझु लिखियो आहे उहो माना जेको आहे सो वेस्ट खे ॼाण थी ॾिए सचाई सां। रिचर्ड बर्टन बि जेको आहे सो तव्हां ॾिसो त दरिया नील ते लिखियो आहे, अरेबियन नाइट्स ते लिखियो आहे, या जेको आहे सो सिंध जे बारे में हुन जेको ट्रेवल कयो आहे, सिंध जा जेके फैल्कन छा आहिनि, अनहैप्पी वैली करे लिखियो आहे, ऐं सिंध में मुख़्तलिफ़ जॻहनि ते हुनजी पोस्टिंग रही आहे। अच्छा, मज़े वारी ॻाल्हि आहे त रिचर्ड बर्टन त जेको आहे सो पिलग्रिमेज हज बि करे आयो मके मदीना में एज़ अ मतिलबु नॉन मुस्लिम हो, पर माना हू हुन ते हुन एॾी थुली किताब आहे। त मक़सदु आहे त हुन जेका ॼाण ॾिनी, जेके अहिड़ा माण्हू बि हुआ, ॿिया अहिड़ा हुआ जिन जेको आहे सो ईस्ट खे जेको आहे सो घटिया या जेको आहे सो बैकवर्ड या जेको आहे सो हिकिड़ो मिस्टिक ऐं मैजिकल ऐं सेक्चुअल ऐं वुमन ऐं ब्यूटी ऐं इन हवाले सां भई वेस्ट वारा वञी करे इंजॉय करे अचनि, हिननि खे कुझु अचे कोन थो, हिन ते जेको आहे सो कुझु रहम कयो, कुझु हिन खे सेखारियूं, हिन खे कपिड़ा पाइण नथा अचनि। अच्छा, आर्ट्स हिननि जेको या पेंटिंग्स कयूं उनमें बि हुननि इहा ई डिपिकेशन ॾिनो त जेको ॾिसो न ही कीअं जेको आहे सो ज़िंदगी बसर था कनि। इंडिया जे बारे में हुननि इहो चयो त बाबा ही नांग ऐं जेको आहे सो मैजिक्स ऐं हिन ते बिलीव करण वारा सपेरा ऐं नांग वारा जेके माण्हू आहिनि। त हाणे उन खां पोइ ही चयो त ही जेको आहे सो ही चए थो त हाणे इहे चीज़ूं जेके आहिनि सो जॾहिं कॉलोनाइज़ेशन ख़तमु थी ऐं बरतानिया ऐं फ्रांस ऐं ॿिया जेके मुल्क उन्हनि जो जेको सो बादशाहतूं ख़तमु थियूं त पोइ जेको आहे सो अमेरिकन्स अची विया। उहे अमेरिकन्स जॾहिं आया त हुननि चयो त इहो ओरिएंटलिज़म कुझु कोन्हे, छो जो अमेरिका में त हर तरह जो माण्हू आहे ऐं जेको आहे सो एवरीथिंग इज़ इहे बेकार चीज़ूं आहिनि ऐं अमेरिकन्स इहे चयो। हिन जो एडवर्ड सईद जो चवणु इहो आहे त इहा ॻाल्हि ग़लति आहे, बेकार कोन्हे, ख़तमु कोन थियो आहे। इहा सोच अञा ताईं वेस्ट में आहे ऐं वेस्ट अञा ताईं पंहिंजी जेको आहे सो तरीक़नि में, पंहिंजे हुकूमरानी तरीक़े में या ॿिए चीज़नि में पाण खे सुपीरियर थो सम्झे ऐं ईस्ट खे जेको आहे सो घटि थो सम्झे। ऐं तव्हां ॾिसो त जॾहिं कॉलोनाइज़ेशन ख़तमु थी
पर वेस्ट पंहिंजी चीज़ूं छॾे वियो। मिसाल सब कॉन्टिनेंट में इंडिया हुजे, पाकिस्तान हुजे, बांग्लादेश हुजे, इंग्लिश लैंग्वेज त हले पई। हाणे असां वटि असांजी पंहिंजी मक़ामी जेके सो ॿोलियूं आहिनि, मिसाल सिंधी आहे या पंजाबी आहे या पश्तो आहे या बंगाली आहे या पंहिंजो हिंदी आहे या मराठाई आहे ॿोली आहे। पर साॻे वक़्त में असां टिनी जेके सो मुल्कनि में असीं डिपेंडेंट इंग्लिश ॿोली ते आहियूं। ड्रेसिस बि असां उहो पायूं था, कल्चर बि असां पंहिंजो बि एडॉप्ट कयूं था, हुनजो बि एडॉप्ट कयूं था। त हू चए थो त जेको आहे सो इहा चीज़ जेको आहे सो न थियणु खपे ऐं वेस्ट अञा थी पाण खे सुपीरियर सम्झे थो ऐं ओरिएंटलिज़म ख़तमु कान थी आहे। हिन कोलंबिया यूनिवर्सिटी में अॻिते हली करे हिन कोशिशुनि सां उते स्कॉलरशिप शुरू कयूं त ओरिएंटलिज़म ते स्टडी थियणु खपे ऐं हुनजे गुज़ारे वञण खां पोइ बि इहे शयूं माना स्टडी रिसर्च हले पियो। हाणे हिन ते डॉक्टर क्रिटिक्स साहब बि जेको आहिनि। इसराइल जो क़याम आहे, फ़लस्तीन जो जेको उनजी जेका उन ते कब्ज़ो कयो वियो या जीअं ओरिएंटलिज़म में आहे त मुख़्तलिफ़ उन्हनि खे वेस्ट खे सुपेरियर ॼाणाए करे ईस्ट जे मुल्कनि ते कब्ज़ो, त मेन वेस्ट जो इहो हुयो त डिग्रेड करे उन्हनि मुल्कनि ते क़ौमुनि ते कब्ज़ो पंहिंजो कजे ऐं पोइ उतां फुरलुट कजे। बिल्कुलु हुननि इहो जेको आहे सो ओरिएंटलिज़म में इहो ॾेखारियो त जेके जेके मिडल ईस्ट आहिनि वधीक ॻाल्हायो आहे त जेको अरब कल्चर जेको सुपीरियर। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां मिसाल जे तौर ते हिन ईरान ते घटि ॻाल्हायो आहे। हालांकि ईरान में ईरान जो रेफरेंस कोन ॾिनो, हिन अरब कल्चर ते ऐं इस्लाम ते ॻाल्हायो वधि में वधि। जेतोणीकि इन जो रीज़न इहो आहे त हीउ फ़लस्तीन जो हो त वधि में वधि एट्रोसिटी हिननि ॾिठी। हिननि मिसाल अरेबियन नाइट्स जेको आहे सो जेके सो हुननि जेके दास्तान लिखिया उनमें हुननि हिकिड़े तरह सां इंजॉयबल चीज़ूं बि लिखियूं ऐं उनमें सेक्सुअलिटी जो बि इज़हार कयो कि हू जेको बादशाह आहे हर रोज़ु हिकिड़ी जेका आहे सा माई सां शादी कंदो हो, पोइ हुन सां क़तल कंदो हो। त माना हीउ इनडायरेक्टली जेको आहे सो उहो ॾेखारे थो त अरेबियन कल्चर जेके ओरिएंटलिस्ट जेके चवनि था त हू जेको आहे सो हे लेज़ी बि आहिनि, टेररिस्ट बि आहिनि ऐं रेशनल बि कोन्हनि। मुख़्तलिफ़ नाला मुख़्तलिफ़ आर्ग्यूमेंट्स थो ॾिए। त हाणे फ़लस्तीन जे बारे में न, उहो त सॼो अरब सॼो जेको आहे सो लॉरेंस ऑफ अरेबिया सॼे अरब खे हुन तोड़ फोड़ करे छॾी। कुझु बर्तानिया वारनि पंहिंजे हिसाब सां किंगडम्स ठाहे छॾियूं, फ्रांस वारनि पंहिंजा कब्ज़ा कया। अच्छा, हीअ हिन किताब में जेका ख़ासि ॻाल्हि हिन जो चवणु इहो आहे त जेको सो नेपोलियन जॾहिं आयो हिते मिस्र में त हू पाण सां गॾु जेको आहे सो जेके रिसर्चर्स ऐं जेको आहे सो पेंटर्स ऐं जेको आहे सो साइंसदान इहे सभु वठी आया, आर्कोलॉजी जा माहिर, ऐं उन्हनि जेको आहे सो हिते अची करे मिस्र में जेको आहे सो इहो कमु शुरू कयो। नेपोलियन न रुॻो मिस्र ते कब्ज़ो कयो, पर सीरिया ते बि कयो। सीरिया बि क़दीम सकाफ़त रही आहे। त इन हिसाब सां हुन जेको आहे सो चयो त नेपोलियन खे इनडायरेक्टली जेके फ्रांस वारा आहिनि, हालांकि हीअ हिते आर्ग्यूमेंट्स थो करे त फ्रांस ऐं जेको आहे सो ब्रिटेन में जॾहिं कॉलोनीज़ हुयूं त बर्तानिया वधीक हो ऐं जेको आहे सो फ्रांस थोरो घटि हो। पर जेको अरब कल्चर में जेको आहे सो नेपोलियन या फ्रांस खे वधीक अहमियत आहे, इन करे जो नेपोलियन जा जेके असरात आहिनि, नेपोलियन जॾहिं वियो हलियो त उहो इहे चीज़ूं इजिप्शियन लॉजी जेका पाण वटि जीअं सिंधियोलॉजी आहे, अलाना साहब जेको वाइस चांसलर हो, उन जॾहिं 1960 में वियो लंडन त हू जेको सो मिस्र में इहा चीज़ ॾिठी ऐं पोइ अची करे हिते ॿियनि दोस्तनि सां गॾिजी पाण वटि सिंधियोलॉजी ठही। ॿिया बि दोस्त हूंदा हुन सां गॾु, पर बहरहाल मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे बेसिकली इहो नेपोलियन जो हिते ज़िक्र थो करे। ऐं माना हिन जो चवणु आहे त ओरिएंटलिज़म जेको आहे सो स्टिल एग्ज़िस्ट करे थो ऐं ईस्ट खे हू घटि था सम्झनि। हाणे मार्क्सिस्ट जेको आहे उहो मार्क्सिज़म जा जेके आहिनि राइटर्स आहिनि या इंटेलेक्चुअल्स आहिनि, उहो वरी चवनि था न बाबा इहो ओरिएंटलिज़म में तव्हां हरू भरू सॼी यूरोप खे छो क्रिटिसाइज़ था कयो। हालांकि उन ज़माने में वर्किंग क्लास ऐं बोर्जोवाई क्लास आहे, उनजो वरी इहो पॉइंट ऑफ व्यू आहे। पर बहरहाल मतिलबु मूं ॿई चीज़ूं जेके हीउ जेको मार्क्सिज़म जो हिते ज़िक्र कान्हे, पर मार्क्स जो हिते इहो ज़िक्र ईअं आहे त मार्क्स इहो चयो हो त जेको सो इंडिया जेको आहे सो पोइते आहे ऐं जेको अंग्रेज़ वियो आहे इंडिया में, उहो उनजे करे जेको आहे सो उनखे इंडिया खे फ़ाइदो थींदो।
इंडिया खे फ़ाइदो थींदो छा जो पोइ ते आहे, त इन ते बि वरी क्रिटिक्स आहे, पर इन में इनडायरेक्टली थोरो ज़िक्र आहे मार्क्स जो बि। त डॉक्टर मुंहिंजो साहब चवण जीअं जो वेस्ट जे लाइ एडवर्ड साइड जेको पंहिंजे किताब में लिखियो आहे त वेस्ट जी इहा सोच हुई त मिडिल ईस्ट ख़ासि तौर ते जेके अरब आहिनि उहो कल्चर पुठिते पियल आहे ऐं उन्हनि खे जस्ट उहो ग़ुलाम तौरु कंसीडर कंदा हुआ, लेज़ी हुया, सुस्त हुया, उन्हनि जो कंहिं बि क़िस्म जो को कंट्रीब्यूशन कोन्हे। एडवर्ड साइड जो आर्ग्यूमेंट्स कहिड़ो आहे त छा जेको मिडिल ईस्ट आहे उहो वाकई वेस्ट खां पुठिते पियल आहे या मिडिल ईस्ट जे अंदरि जेको उतां जो मूवमेंट्स आहिनि या उन्हनि जो रिच कल्चर आहे उनखे हू डिफेंड कीअं करे थो? माना हू इहो थो चए त जेको वेस्ट जेको आहे सो मिडिल ईस्ट अरब या इस्लाम खे जेको आहे सो हुननि घटि ॾेखारियो आहे, ईअं कोन्हे। इन्हनि जेको आहे सो घटि ॾेखारे करे पंहिंजी आवाम खे, पंहिंजी हुकूमतनि खे या इहो बावर करायो त असां जेको कब्ज़ो कयो आहे या कब्ज़ो करणु वञूं पिया, उहो बिल्कुलु सही आहे, बिकॉज़ ही जेके सो लाइक कोन्हनि, इहो वाइट मैन बर्डन आहे त हिननि खे जेको आहे सो असां अच्छा ॿियो वरी हिननि इहो बि चयो आहे त डार्विन जी थ्योरी खे बि हिननि रखी करे वेस्ट वारनि चयो त बाबा डार्विन में जेको आहे सो उहो सुपीरियर रेस जो आहे न कि सर्वाइवल फॉर द फिटेस्ट, हू चवंदा त जेके ईस्ट वारा आहिनि इहे फिट कोन्हनि, इनखे ई सर्वाइव करे कोन सघंदा, इन करे जेको आहे सो असांजो हुते कब्ज़ो करणु, असांजी हुते इम्पीरियलिज़म, असांजी हुकूमतूं करणु, असांजी तइलीम ॾियणु इहो ज़रूरी आहे, असांखे लॉ ॾियणु ज़रूरी आहे। त हीउ जेको सो इहो चए थो त इहो दलील कोन थो ॾिए की अरब्स या जेको आहे सो मज़हबनि जे बारे में, पर हीउ चए थो वेस्ट इहा ॻाल्हि सोचे थो इहो ग़लति आहे, ऐं जेको आहे सो हिननि जेको आहे सो ट्रांसलेशनूं कयूं ऐं ऑब्ज़र्वेशन कोन कयूं, रहिया कोन। हालांकि ॿिए पासे तव्हां ॾिसो त जेके एनिमल शिमिल आहे या रिचर्ड बर्टन आहिनि या ॿिया माण्हू बि आहिनि फ्रांस में या बर्तानिया में, जेके ओरिएंटलिज़म जे बारे में हुननि लिखियो आहे त उन्हनि त वॾी रिसर्च कई आहे। माना मंसूर इलाज जो हिन ज़िक्र बार बार इलाही दफ़ा कयो आहे त भाई मंसूर इलाज जे बारे में वेस्ट वारनि जेको आहे सो मंसूर खे वॾो अहमियत ॾिनी की उनखे जेको आहे सो क्रिश्चियनिटी या क्राइस्ट जो फॉलोअर करे हू पेश थो करे, ऐं माना हू जेको आहे सो अहिड़े नमूने हू इहा ॻाल्हि पियो करे की मुख़्तलिफ़ जेके ओरिएंटलिस्ट आहिनि उहो जेको आहे सो अहिड़ी तरह जी ॻाल्हि पिया कनि, पर माना मंसूर खे वधाए करे जनरली जेको आहे सो ॿियनि रिलीजन खे घटाइनि पिया। मतिलबु हिन इहे जेके रिसर्च जेके बि ओरिएंटलिस्ट राइटर्स आहिनि या रिसर्चर्स आहिनि, हिकिड़ा उहे जेके वाक़ई में पंहिंजे मुल्क जे लाइ या उन ख़िते जे लाइ जिन कमु कयो, हिकिड़ा उहे जेके इम्पीरियलिस्ट तौर ते आया हुआ, त हिन ॿ या टे कैटेगरी में डिवाइड कयो आहे हिन किताब में। पर बहरहाल इहो तमामु सुठो किताबु आहे, ऐं जेको आहे सो शकील साईं मसइलो इहो आहे त असां जेको जंहिं ख़िते में रहूं था, जंहिंखे असीं सिंध चऊं या पाकिस्तान जो मुल्क आहे, इन में असां वटि यूनिवर्सिटीज़ में रिसर्चिस कोन्हनि। माना हाणे ॾिसो न, ही एडवर्ड सईद हो फ़लस्तीन मां वियो, हुते कोलंबिया यूनिवर्सिटी में रहियो ऐं आख़िर में गुज़ारे बि हुते वियो, त हाणे उते जेको ॾिसो न रिसर्च आहे, डायलॉग आहे, नयूं चीज़ूं आहिनि, PhDs था कराइनि। असां वटि मिसाल जे तौर ते जेको सिंध बॉम्बे में हुई 90 साल, उन ते का थीसिस कान्हे, या जेको आहे सो छा ख़िलाफ़त तहरीक सिंध में कम्यूनलिज़म वधाई जेके सो असां वटि, या जेको आहे सो सिंधी जेके रस्मुल ख़त जेको थियो देवरागी या अरबी रस्म ख़त जेको अंग्रेज़ फ़ैसिलो कयो, इहो सही हो ग़लति हो, माना इहे सभु चीज़ूं डिबेट जे लाइक़ आहिनि, या जेको आहे सो जेका पॉलिटिक्स डॉक्टर साहब जेका हीअं त न आहे त वेस्ट जे अंदरि असां ॾिसूं था त वेस्ट जे अंदरि फ्रेंच रेवोल्यूशन जेको आहे ज़ाहिर आहे उन जा बि असर पिया, इंग्लैंड जे अंदरि जेको रेवोल्यूशन आयो उन जा बि असर पिया, अमेरिकन जे अंदरि जेका उतां जी फ्रीडम मूवमेंट हली उन जा बि ज़ाहिर आहे मजमूई तौर ते असर पिया, या इंडस्ट्रियल एज आहे उतां जी जेका निशात सानिया आहे, रिनाइसेंस, रिफॉर्मेशन, इंडस्ट्रियलाइज़ेशन, पोइ उते जमहूरियत आहे, त ही सॼा वेस्ट जे अंदरि असां ॾिसूं था पिया। ऐं मिडिल ईस्ट जे अंदरि हिन पूरो जेको जंहिंमें ज़िक्र कयो वियो आहे, उते छा इन क़िस्म जूं इन्वेंशन कोन थियूं, रेवोल्यूशन कोन आया, रिफॉर्मेशन जूं तहरीकूं कोन हलियूं, रिनाइसेंस में उहे कोन गुज़रिया, इहो मेन फ़र्क़ु त आहे। बिल्कुलु इहो आहे, इन में कोई शक न आहे।
त इहो जो नेपोलियन जॾहिं आयो तॾहिं उहो फ्रांस इनकलाब जो जेको आहे सो आइडिया न रुगो वेस्ट में यूरोप में ऐं यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उन फतवात कयूं ऐं हिते इजिप्ट में बि इहे चीज़ूं खणी आयो। असां वटि ॾिसो न इमाम गज़ाली खां पोइ त असां वटि साइंस ऐं रीज़न ऐं मैथमेटिक्स इहे सभु कुफर थी विया। ऐं जेको प्रिंटिंग प्रेस आई यूरोप में त उहे जेके ऑटोमस एम्पायर वारनि उनजो फ़ाइदो कोन वरितो, मुग़ल एम्पायर फ़ाइदो कोन वरितो ऐं साइंटिफिक डिस्कवरीज़ में असां पोइते वियासीं। असांजो सॼो जेको आहे सो जेको गोल्डन पीरियड हुओ अब्बासीज़ जो हो जंहिंमें उन्हनि ट्रांसलेशन्स कयूं जेके पहिरीं त जेके बि ग्रीक लिटरेचर हो उनखे उन्हनि ट्रांसलेट कयो। ख़ासि तौर ऐं ते पोइ मामून रशीद जो मुर्तज़ा जेको दौरु हो, हारून रशीद जो दौरु हो, या असां पर्शियन एम्पायर जो बि मिसाल ॾेई सघूं था त उते बि तमामु घणो कमु थियो। जी जी हाणे उहो जेको आहे मुंतज़ल जेका तहरीक हुई, जेका रेशनल तहरीक हुई, उहो अब्बासीज़ में हली पर माना उहो अॻिते हली करे उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे उन्हनि क़तलु कयो ऐं पोइ वरी शराफ़ी जेका तहरीक हुई जी ओपोनेंट ऐं इमाम गज़ाली वारनि जी ऐं इमाम हम्बल वारनि जी उन्हनि जी तहरीक वधीक मज़बूत थी वई, जंहिंमें पोइ आर्ग्यूमेंट साइंस रीज़न्स इहे सभु ख़तमु थी विया सॼे मुस्लिम वर्ल्ड में। जॾहिं यूरोप त उहो ई पार्ट वरितो। असां वटि जेको आहे सो बर सग़ीर में वरी इहो जेको आहे सो इनडायरेक्टली मिस्टिसिज़म अची वियो, तसौफ़ अची वियो। इहो बि हिकिड़े तरह सां डिबेट आहे त उहो माण्हुनि खे उन्हनि पुट ते रखियो त बाबा हाणे सुभाणे जी सोचियो, अॼु जेको आहे सो बादशाह हुकूमत करे थो, ग़लति थो करे, हू ॼाणे आख़िरत में हुन खां पोइ छा कयो वेंदो। इहे हिकिड़े तरह सां रेज़िस्टेंस ख़तमु कई वई। अच्छा, लास्ट सर मिस्टिस बुक में ओरिएंटलिज्म जेको बुक आहे में आफ्टरवर्ड उन में हू छा थो लिखे? उहो आख़िर में इहो चए थो त जेको आहे सो हाणे जॾहिं अमेरिका जी डोमिनेंसी थी वई आहे, अमेरिका चए थो त इहो ओरिएंटलिज्म कोन्हे, हर माण्हू गॾु आहे, हीअ आहे, हू आहे। पर जेको आहे सो एडवर्ड सईद इहो चए थो त न, अञा ताईं वेस्ट जी जेका थिंकिंग आहे उहो ई ओरिएंटल खे उहो घटि था सम्झनि, ईस्ट खे घटि था सम्झनि, पाण खे सुपीरियर था सम्झनि। ऐं जेको आहे सो हुन आख़िर में इहो ई चयो आहे त इन ते रिसर्च थियणु खपे, इन ते जेको आहे सो वेस्ट खे चेंज थियणु खपे, पर वेस्ट चेंज कोन थींदो, ईस्ट ईस्ट रहंदो, वेस्ट वेस्ट रहंदो। हाणे हुन सां तव्हां ई असां एग्री कयूं या न कयूं, हुन किताब में ई लिखियो आहे। इहा आहे हुनजो जेको आहे सो मैसेज आहे। ऐं हिन किताब ते जेको आहे सो ही दुनिया जो इंटेलेक्चुअल करे लिखियो वेंदो आहे पंहिंजो एडवर्ड सईद। ऐं इनखे जेको आहे सो वॾी पज़ीराई न रुगो अमेरिका में बि हुनखे अवॉर्ड्स मिलिया ऐं संदसि यूनिवर्सिटी बि ॾिनई, लेनिन अवॉर्ड बि मिलियो। ऐं फ़लस्तीन जे लाइ हिन जेको आहे सो जेका हिन तजवीज़ कयो हो, पहिरीं त ऑस्लो अवॉर्ड में इहो हो त 2 स्टेट जेको आहे सो सोल्यूशन, जेको यूनाइटेड नेशन बि चए थी त 2 स्टेट सोल्यूशन थिए, अरब वर्ल्ड बि चए थो। हिन वरी आख़िर में जेको आहे सो आख़िर में हिन चयो त न, 1 स्टेट थींदो जंहिंमें फ़लस्तीन ऐं इसराइल रहनि, हुनजो पंहिंजो ख़्यालु आहे। इन सां ॿियो हल कोन्हे, बाक़ी 2 स्टेट हल कोन्हे हिन जे ख़्याल सां। महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। असांजी कोशिशि हूंदी त ईंदड़ प्रोग्राम में ख़ासि तौर ते जेको सेगमेंट आहे तारीख़ जो या क्लासिक बुक्स जेको असां रिव्यू पेश कयूं था, असांजी कोशिशि हूंदी त ईंदड़ प्रोग्राम में बि उन सिलसिले खे जारी रखिजे। हिते पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।